माना सदर आसिफ अली ज़रदारी जी का बि सियासी कावड़ मलक असद सां नाहे। तव्हांजे बकौल जेकी ॻाल्हि तव्हां करियो पिया त सनतकार जेके हिकिड़ो डोमिनेंसी ते क़ाइमु आहे, जेके ही सॼो ज़िलो हलाईंदा, उन जे आधार ते ही सॼी तब्दीली थिए पई, उहे ई ज़िलो हलाईंदा। मां सचाई सां, सची दिलि सां, ईमानदारी सां थो पियो सम्झां त आसिफ अली ज़रदारी जे पोज़ीशन ते वेठो आहे। उन पोज़ीशन ते हूंदे मलक असद हुन जे मदे मुक़ाबिल माण्हू ई कोन्हे को जो उन खां डिॼंदो हुजे या उन सां विढ़णु चाहींदो हुजे। पर बुनियादी तौर ते उन्हनि जे विच में के एग्रीमेंट हूंदियूं, के वाइदा हूंदा, के ॻाल्हियूं हूंदियूं, का गुफ़्तगू हूंदी, का इख़लाक़ी, का माली, का इंतिज़ामी, उन जा पूरा न थिया हूंदा। इन जे करे उहो हिन तक ते के नवां माण्हू ॻोल्हण जी कोशिशि करे थो या चूंडे थो। बाक़ी न त आसिफ अली ज़रदारी जेकॾहिं कंहिं बि एमएनए सां विढ़णु चाहे त हुनखे घणी देरि लॻंदी उन सां विढ़ण में या उन सां तकरार करण में।